चाका में पानी कॾहिं खुली चाक विसर महीने जी ट्रेल अॼु तारीख़ 13 अगस्त अरबा जो ॾींहुं इन शांख खुले के 6 ॾींहं गुज़री विया आहिनि। 6 ॾींहं गुज़रण बावजूद पानी जेको आहे ट्रेल ते न पहुची सघियो। अञा ताईं तव्हां पाणी ॾिसी सघो था सफ़ा निल लॻी पई आहे। पीअण जे लाइ पाणी न पहुतो। तव्हां पाणी ॾिसी सघो था सफ़ा सुकी पई आहे जेका। हीअ हाल आहे नबीसर माइनर जी ट्रेल जो। तव्हां पाण ॾिसो था।